खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया सौदो कन न सोन जो वॾा विहाऊ मोती जी महिराण जा तिन जा तामाऊ साम्हूं ॾी साऊ लनका लूटे आया। लतीफ़ साईं जे ज़माने में इहो ग्रोह पंहिंजे उरूज ते हो। ॿेड़नि में चढ़ी परे परे इलाइक़नि में वेंदा हुआ, वापारु कंदा हुआ, रूस खां वठी अफ्रीका ताईं, ऐं महीननि जा महीना सालनि जा साल सफ़र कंदा हुआ। ऐं जॾहिं मोटंदा हुआ त पाण सां नाणू दौलत जा अंबार ऐं ॿियूं वणज वापार खणी ईंदा हुआ। इहे माण्हू कहिड़े दर्जे जा वापारी हुआ? तमामु वॾे दर्जा हुआ। मामूली सौदा बि कंदा हुआ, पर हीरनि जवाहरनि मोतियुनि जा सौदा कंदा हुआ। ऐं ईअं लॻंदो हो त ॼण त सिंधी वापारी ऐं वणजारा दुनिया मां लुट करे जीअं फुर जीअं वॾा वॾा फाते वेंदा हुआ ऐं मुल्कनि खे मारे फुरे, महमूद गज़नवी, सुल्तान, ॿिया हाकिम चंगेज़ हलाकू, तीअं सिंधी वापारी लाइ मशहूरु ॼण त लुट करे पिया अचनि। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.